अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु वअशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक्का तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहा अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाहा काना अलैकुम रक़ीबा या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम आमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युति'ल्लाहा व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व ख़ैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शरअल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालहा व कुल्लु ज़लालतिन फिन्नार अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व यख़र्रनु व युख़िरू लिल अज़कारि यबकून व यज़ीदुहुम ख़ुशूआ रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा क़ालू सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। तमाम तारीफ़ूं अल्लाह तबारक व तआला जेको सदाई सारी तारीफ़ें तमाम इबादतें जो अकेलो लायक है मुस्ताहिक है जेको पूरी मखलूक जो खालिक है तमाम कायनात जो मुरब्बी है पालनहार है बादहू ला तादाद बेशुमार अनगिनत दुरूद सलाम जा कुल निशावर थी अल्लाह जे तमाम नबी रसूल पैगंबर मथे खुसूसन पांजे आखिरी नबी इमामुल अंबिया जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात मथे जंहिंजे ज़रिए से अल्लाह तबारक व तआला पांखे हिकिड़े अल्लाह वारा बनाया हाज़रीन जुमा अल्लाह पाक जे पाक कलाम में जा सूरह बनी इसराइल जी हिकिड़ी आयत मूं तिलावत कई आहे सामाई जेको गुज़िश्ता खुतबे जो बक़ियो हिस्सो रही वियो हो उन ई मुनासिबत सां आहे दुनिया में ज़िंदा इंसान जा हज़ारों ताल्लुकात हुअनि था माँ पीउ जो रिश्तो हुए तो दोस्त अहबाब जा ताल्लुकात हुअनि था ख़ानदानी लेवल मथे इंसान जुड़ियल हुए तो ॻोठ ऐं बस्तीअ से इंसान जॉइंट हुए तो उन तमाम ताल्लुकात जुड़ल ऐं जॉइंट मां ॿिनी खां अफ़ज़ल ताल्लुक़ ॿिनी खां ख़ासो कनेक्शन या ॿिनी खां वधारे ख़ासो रब्त जेको आहे उहो पंहिंजे रब से मज़बूत रब्त ऐं अल्लाह तबारक व तआला से मज़बूत ताल्लुकात आहिनि
ठीक है, दुनिया जा ताल्लुकात जो को आर्जी तौर मथे पाखे नफा बख्श ऐं दुनिया में इंसान के खासा ताल्लुकात रखिया पण खपें, पर ये वक्ती ताल्लुकात ऐं जितना इंसान जी अख पूरजे थी दुनिया में इंसान मैयत की शक्ल में जरा बदलजी वजे तो फिर दुनिया वारा ऑटोमेटिक ताल्लुकात रिश्ता खानदानियों ये बड़ा टूटी वने था। दुनिया वारा जो को ये पाखे रुआरी का जरूर या रुअण मथे मजबूर जरूर कदा तो पांजे रुअण जी मजदूरी या पांजे रुअण जो अजर सवाब इन कतान नथा ॾेई सकें। दुनिया वाला इंसान चाहे कुटुंब कबीले वाला हुए या ॿिया अहबाब दोस्त हुए खानदानी लेवल मथे हुए इंसान जी अखी में आंसू जरूर आणींदा, पर इनी आंसू इनी लुड़के जी कीमत कतान अदा नथा करे सकें। जॾहिं त अल्लाह तबारक व तआला बंदा मोमिन जे अख में जा निकरल आंसू जी कीमत ऐं कदर बेइंतिहा करे थो। खुसूसन जॾहिं इंसान पंहिंजे पापे पंहिंजे गुनाह के अॻियां रखी बगैर के रियाकारीअ जे बगैर के दिखावे जे तनाही अकेलाई में इंसान जरा लुढ़क वाए तो ये लुढ़क वाकई अल्लाह तबारक व तआला जी रहमत जे मौजज़त जा मुस्तहिक बने था ऐं अल्लाह तबारक व तआला जी रहमत नाज़िल थी थी। ये आंसू वाणा ये लुढ़क वाणा अंबिया सालिहीन मुत्तकीन जो अमल है ऐं इन रुअण जी अल्लाह तबारक व तआला बेइंतिहा शान कुरान अज़ीम में बयान कई है। हदीस मुबारका में अल्लाह के प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुफस्सल जिक्र फरमायो है। कुरान अज़ीम में अल्लाह तबारक व तआला सूरह बनी इसराइल आयत नंबर 109 में इरशाद फरमाया व यखिरूना लिल अज़कानी यबकून व यज़ीदुहुम खुशूआ, जेको पंहिंजे ऊंदे मो अल्लाह तबारक व तआला अॻियां सजदे में किरेंदा रुएंदा आगज़ारी इंकिसारी कईंदा गिड़गिड़ाईंदा, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो व यज़ीदुहुम खुशूआ, ये कुरान उन्हीं जी खुशू ऐं खुज़ू में मज़ीद इज़ाफ़ो करे छॾे थो। मालूम थियो जे इंसान जेतिरो पण अल्लाह अॻियां रुअंदो अल्लाह अॻियां गिड़गिड़ाईंदो अल्लाह अॻियां पिण खे आजिज़ बंदो ॾेखारींदो, मज़ीद अल्लाह तबारक व तआला इन जो खुशू ऐं खुज़ू में इज़ाफ़ो कंदो। दुनिया वारे सां पाण रुअंदासीं त हू सुवाणे ॼाणींदा, हू पंहिंजे चाराए कढंदा, हू पंहिंजी रुअण जी स्टाइल करे ॿिए खे ॾेखारींदा, वो पांजी कमजोरियों पांजी खामियों ॿिए साम्हूं बयान कंदा, वो पांजी मजबूरी के तमाशो बनाईंदा। पर अल्लाह ता चए कुरान में जे इनी जे रुअण से इनी जी आंसू वहण जी वजह से अल्लाह तबारक व तआला इनी जी खुशू ऐं खुज़ू में आमज़ारी इंकिसारी में मज़ीद इज़ाफ़ो करे थो। माना रुअण से इंसान मज़ीद अल्लाह तबारक व तआला जो कुर्ब ऐं वेझड़ाई हासिल करे थो। जीअं अल्लाह साम्हूं इंसान नबरो थी थो, जीअं इंसान अल्लाह साम्हूं आजिज़ी आबज़ारी इंकिसारी करे थो, तीअं बंदे खे अल्लाह तबारक व तआला मथे तवक्कुल ऐं ईमान वधंदो वञे थो। एतिरे में अल्लाह तबारक व तआला ये सिफ़त मोमिन जी बयान कई कि व यखिरूना लिल अज़कानी यबकून यज़ीदुहुम खुशूआ, ये माण्हू ऊंदे मो सजदे में अल्लाह तबारक व तआला अॻियां रोए था ऐं इन रुअण जी वजह से कुरान इन्ही जी खुशू ऐं खुज़ू में इज़ाफ़ो करे छॾियो। ॿई जगह ते सूरह मरियम में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए
इज़ा तुतला अलैहिम आयातुर रहमान खर्रु सुज्जदन व बुकिया। जैसे इन्हीं अगिया या इन्हीं सामयो अल्लाह रहमान जो आयतु पढ़ी वने। इज़ा तुतला अलैहिम आयातुर रहमान इन्हीं अगिया क्या गया मोमिन बंदे गया अल्लाह जे परहेज़गार मुत्तकी बंदे अगिया जहिड़ा आयतूं तिलावत थिए थियो अल्लाह रहमान जूं तहिड़े ई खर्रो सुजदन व बुकिया। ई सजदे में छणी पवंदा ऐं ग़ारो कंदा रोअण लॻंदा। हाणे पाण अगिया इस्लाम जो पंहिंजो अमालनामो पाण अगिया रहियो जे पाण केतिरो ईमान अहिड़ो आहे जे अल्लाह जूं आयतूं सुणण खां पुठी आहे या कुरान जो ज़िक्र सुनना का पुठिया पां जे अखि मां लुढ़क अचे ने पां सजदे में छणी पो जरूर किथे न किथे पंहिंजे ईमान में पंहिंजे अमल में खालो ऐं खामी पाई वञे थी। कुरान अज़ीम अल्लाह ताला कई जगह मथे इन रुअण जो जेको अंबिया सालिहीन मुत्तक़ीन जी हिकिड़ी सिफ़त आहे जंहिंजो कई जगह मथे अल्लाह तबारक व तआला कुरान अज़ीम में ज़िक्र फरमायो आहे। बेन सूरह अल-माइदा में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए व इज़ा समिउ मा उनज़िला इला रसूल तरा आयुनु। जहिड़ा ई बिन जे रसूल मथे नाज़िल थियल कलाम के सुणाईंदा। कलाम माना अल्लाह तबारक व तआला जो कुरान मजीद जहिड़ा मोमिन बंदा बिन जे रसूल मथे नाज़िल थियल कुरान के सुणाईंदा तहिड़ा तरा आयुनु हो ऐं ॾिसंदा जे उन्ही जी अखि में पाणी अची वेंदो उन्ही जो अखि लुढ़कण से भरजी वेंदियूं। कुरेला अल्लाह तबारक व तआला वजह फरमाई तफीज़ु मिन अद-दम मिमा अरफू मिनल हक़। ये एतिरे ना करे या इन सबब जे इन्ही हक़ के सुञाणी नथो। दुनिया में कई चीज हक़ है ऐं कई ना हक़ है। ये कुरान सुणंदा वो कुरान जो को रसूल मथे नाज़िल थियो है वो कलाम जो को पैगंबर मथे उतरियो है जरा ई कुरान सुणंदा तराई ॾिसंदा जे उन्ही जी अखी में लुढ़का जारी थी वेंदा। इन सबब जे इन्ही अल्लाह तबारक व तआला वटा थियल दीन इस्लाम जी शिकल में या शरीयत इस्लामिया जी सूरत में या कुरान जी सूरत में जेकी अल्लाह हक़ लायो है इन हक़ के सुञाणी नथो ऐं हक़ सुणंदा तर ई पिण जी अखि मथे या पिण जे आंसू मथे कंट्रोल नथा करे सघे। मज़ीद अल्लाह तबारक व तआला उन्ही माण्हू जी ज़बान कंहिंजी जेको बंदा मोमिन रहिया जेको अल्लाह जो कलाम सुनी पिण जे आंसू मथे कंट्रोल नथा करे सघे अल्लाह अॻियां रोए त आफ़ज़ारी इंकिसारी कईंदा अल्लाह उन्ही जी ज़बानी कुरान अज़ीम में नोट फरमाए यक़ूलु रब्बना आमन्ना फक्तुबना मा शाहिदीन। चवंदा असांजा परवरदिगार असां ईमान आंदो ऐं असांखे उन्ही माण्हू में लिखी छॾ जंहिं माण्हू तस्दीक कई है तो इन आयत में अल्लाह तबारक व तआला इतनी कीमती ॻाल्हि बयान कई है जे वो माण्हू एतिरे क़दर दा उन्ही ईमान मज़बूत है इतने कदर दा उन्ही जो ईमान ठोस है जे अल्लाह जो कलाम जहिड़ा कुरान पैगंबर मथे उतरियो ई पढ़ियो वञे तो ત્યારે એની જે આખી में नहीं लुढ़क ॾिसो था यानी इन जो ईमान माण्हू जो है बहसियत मोमिन नहीं मुसलमान नहीं पर मोमिन नहीं जे कुरान उन्ही जी दिली मथे एतिरो असर करे थो जे इनी आखी में जा लुढ़क उड़ी वञे था अने इनी हक़ के सुञाणी नथो आहियो। तंहिंजे बावजूद अल्लाह तबारक व तआला अगिया ई पिण जी ज़बानी कुर चवंदा यक़ूलु रब्बना आमन्ना ई पिण जे मुंह मां अल्लाह फरमाए थो ई चवंदा जे असांजा परवरदिगार असां ईमान आंदो हालांकि ईमान त आहे तॾहिं रोईंदा तंहिंजे बावजूद पिण जी ईमान जी गवाही ॾींदा जे मुंहिंजा रब असां ईमान आंदो ऐं असांखे उन्ही माण्हू में लिखी छॾ जंहिं तुंहिंजी तस्दीक कई आहे यानी पैगंबर है रसूल है नबी है सहाबा सालिहीन बेरा मुत्तकीन बेरा असांजो पण नालो विझी छॾिजो। ये रूई ऐं गिड़गिड़ाए चवंदा जॾहिं इन्ही माण्हू खे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात मथे एॾो भरोसो
ऐं अल्लाह जी ज़ात मथे एॾो तवक्कुल हुए थो कराए। ऐं क़ुरान अज़ीम में अल्लाह तबारक व तआला ॿिए ते इरशाद फरमायो अफमिन हाज़िल हदीस ताजबून, कुरो इन ॻाल्हि में इनखे ताजुब थिए थो, तज़हकून वला तबकून, ई खिलनि था रोइनि नथा। यानी क़ुरान अज़ीम इनखे हिकिड़ो खिलौनो लॻे थो जे मस्ती मज़ाक में ई सॼी ज़िंदगी कढी छॾी था, इनजी अखि मां लुढ़क नथो हणे। अॼु पंहिंजो माशरो जेको आहे ई पाण साम्हूं खुली किताब आहे ऐं कई माण्हुनि खे बल्कि ख़ुसूसन नौजवान नस्ल में हिकिड़ो मर्ज़ फैलंदो वञे जे तकरीर मथा मश्करी करणी, बांग मथा मश्करी करणी, मौलवी मथा मश्करी करणी, नमाज़ी मथा मश्करी करणी। दरअसल कुरान बड़े इस्लाम जो मजाक उड़ाना जंहिंजी अल्लाह तबारक व तआला कुरान अज़ीम में बतौर वईद मना फरमाई। ऐं दुनिया में गैर मुस्लिम में उन्हीं जो रिश्तो, उन्हीं जो नातो, उन्हीं जो कल्चर, उन्हीं जो असबाब अलग है, पर हिकिड़ो मुसलमान जी नस्ल मां मुसलमान हुअण जे बावजूद नालो मुसलमानी, खानदानी मुसलमान, अहले तौहीद हुअण जे बावजूद माण्हू मज़ाक उॾाइनि था। कई माण्हू था ऐसूदियूं वेंदा जे भाई तकरीर पूरी थी पोइ हलो, जुमो रहियो आहे तकरीर पूरी थी नमाज़ ते पाण असीं नथा। इन जो मतिलब आहे कि अल्लाह जे दीन ते हक़ानियत जे साथ इंसान क़बूल न कयो। या त कई अहिड़ा माण्हू वेंदा पंहिंजे माशरे मां सो न ई पासो आहे उहो रहियो ई फलाण मौलवी रहियो ई सवाल आहे ई केर है उहो मांखे न आहे ए कुरो बयान करे तो ई जानो। अल्लाह जो कलाम सुनाए तो रब जो कलाम जै कलाम में दुनिया ऐं आखिरत जो हिकमत लिखल हुई, जै कलाम में अल्लाह तबारक व तआला दुनिया ऐं आखिरत जी कामयाबी जा राज रखिया कलाम पास साम्हूं पेश थिए थो ऐं उन कलाम के अजो मुसलमान तहज़ीब ऐं मज़ाक में उड़ाए छॾे ऐं मज़ाक ऐं मश्करी जी न हुए त अॼु पंहिंजे माशरे जी इहा हालत न हुई। अॼु पंहिंजे माशरे जी इहा हालत न हुई जे मां क़ुरान के वाकई ज़मीन ला सौ खणो हुए तहिड़ा पांखे क़ुरान यादि पए, मिल्कत मथे पांखे क़ुरान यादि पए, ई क़ुरान पांखे पंहिंजी ज़िंदगी में कोन यादि नथो पए। मतलब जे क़ुरान के पाकड़ो मजाक बनाए छॾियो आहे। जंहिं मजाक जी अल्लाह तबारक व तआला फरमाए अफमिन हाज़िल हदीस ताजबून, ई क़ुरान के ताजुब थी त ॻाल्हि मथे तज़हकून वला तबकून, ई खिले था इनकी रुहानी नथी अचे। तो कुरान अल्लाह तबारक व तआला जो कलाम जंहिं कलाम के सुनी करे सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई जे इस्लाम कबूल कियो, कई अहिड़ा माण्हू जे क़ुरान उन्हीं जी दिली मथे एतिरी तासीर छॾई, एतिरो असर छॾियो जे कुफर जा पर्दा उन्हीं मथां हटी विया ऐं पाण ऑलरेडी मुसलमान हुअण जे बावजूद पंहिंजी दिली मथे उअं जो उअं ज़ंग चढ़ल आहे। न पांखे कंहिं आयत मथे रुंगो अचे, न कंहिं तकरीर मथे पांखे रुंगो अचे, न कंहिं सजदे में पांखे रुंगो अचे। रुंगो न अचे वो अलॻि वस्तु आहे, पंहिंजो रोअण जहिड़ो कोई नथी। इन जो मतिलब आहे कि पाण तहज़ीक ऐं मज़ाक सम्झो था। मुसलमानो, अल्लाह क़ुरान पांखे पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत सवारे लाइ करे नाज़िल फरमायो आहे ऐं इन क़ुरान में अल्लाह तबारक व तआला दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी जा राज़ रखिया आहिनि। अल्लाह तबारक व तआला दुआगो या रब्बुल आलमीन पांखे अल्लाह जो कलाम सुनी करे इन में जा इबरत हासिल करने की तौफीक अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला पांखे सालिहीन मुत्तकीन अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे रस्ते मते हलण की तौफीक अता फरमाए। रब्बुल आलमीन पांजे गुनाह के दरगुजर फरमाए। अल्लाह तबारक व तआला जिकी बीमारी मिली के शफा कामिला अजर नसीब फरमाए। रब तआला जिकी दुनिया में अहले तौहीद रुखसत थी अल्लाह मिली की मग़फ़िरत फरमाए।
रब्बुल आलमीन जिते जिते मुसलमान मजलूम है अल्लाह बड़ी मथा जुल्म लाए दूर फरमाए। अल्लाह जैसे बाकी दियारे मजहब इस्लाम मते कायम दायम रखे पांचो खात्मो कर ईमान बिल खैर मते करे वमा तौफीक इल्ला बिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना